नाज़रीन, इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आया सां शेयर कंदा हाला वेझो क़ौमी शाहराह ते ट्रालर जो कोच खे टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 10 ॼणा फ़ौत ऐं 20 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे जे ज़ख़्मियुनि खे हाला इस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। फ़ौतुनि मां 2 जी सुञाणप ज़हूर ऐं राशिद तौर थी आहे। नाज़रीन, इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आया सां शेयर कंदा हाला वेझो क़ौमी शाहराह ते ट्रालर जो कोच खे टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 10 ॼणा फ़ौत ऐं 20 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। असां वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ भिटशाह जे रिपोर्टर मुस्तक़ीम समो खां। जी मुस्तक़ीम, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी, थोड़ी देर पहिरीं हाला वेझो नेशनल हाईवे ते बगो शहर स्टॉप आहे, जिते बस खे पोयां अॻु ट्रॉलर ज़ोरदार तेज़ रफ़्तार ज़ोरदार ट्रॉलर अची लॻो, जंहिंजे नतीजे में मौक़े में ऐं जेके 12 खां वधीक जेके माण्हू औरतूं ॿार ऐं मर्द जेके फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त 20 खां वधीक ज़ख़्मी आहिनि, जिन खे भिटशाह लाशनि खे भिटशाह ऐं हाला मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी खे भिटशाह हाला ऐं सैदाबाद इस्पताल मुंतक़िल कयो। हिन सिलसिले में जेको हुते कुझु हुन जा जाइवाज़ात जेके शायदि बीठल आहिनि, उन्हनि ॿुधायो आहे त इहा जेका बस हुई, हिनजो टायर पंचर थी पियो। जंहिंजो ड्राइवर ऐं क्लीनर उन बस जो टायर तब्दील करे रहियो हो, त पोयां ज़ोरदार हिकु ट्रेलर आयो ऐं उन ज़ोरदार टक्कर हणी कढियो, जंहिंमें बस में वेठल मासूम ॿार ऐं औरतूं ऐं जॾहिं त बस जे पासे में वेठल औरतूं ऐं ॿार उते ओॾी महिल फ़ौत थी ऐं केतिरे ज़ख़्मी थी विया। हिन सिलसिले में वधीक इहा मालूमात मिली आहे त ही हैदराबाद जा ज़हूर ज़ात जा जेको फैमिली आहे, जेका अॼु सुबुह सकरंड में शादी करे इन जो वापसी जेको हैदराबाद वञी रही हुई, त नेशनल हाईवे ते बगे शहर स्टॉप वटि हिन जो टायर बस्ट थी पियो, जंहिंजे नतीजे में ही वेॾो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। जॾहिं त इमदादी कारवायूं बि जेको तमामु सुस्त नज़र अचनि पियूं ऐं जेको अञा बि जेको वधीक फ़ौत थियण ऐं ज़ख़्मनि जा इतला पिण आहिनि। जी ठीकु, वॾी महिरबानी तव्हांजी मुस्तक़ीम तफ़सील खां आगाह करण जे लाइ।